जिए लतीफ़, जिए शाह सचल सामे जी बोली, सनीअ सुई सुबियो मुंहुं मारुनि सी सा, कीअं विसारियां ॿेड़ीचंद। अॼु नौनियापुर में पंहिंजी यादगिरियुनि जे किताब मां माणिक मोती चूंडे अव्हां सां वंडे रही आहियां। पहिरें किताब खे न सिर्फ़ तालीम खाते तरफ़ां इनाम सां नवाज़ियो वियो, पर नेशनल बुक ट्रस्ट तरफ़ां वर्ल्ड बुक फेयर में नुमाइश लाइ बि मोकिलियो वियो ऐं इन किताब जी सेकंड एडिशन सिंध जी नारी पब्लिकेशन तरफ़ां मोहतरमा नज़ीर नाज़ इन खे ॿीहर छपायो आहे। इन किताब जो अंग्रेज़ी में तर्जुमो मानवारे सॼण राम दरियाणी जिन कयो आहे ऐं इन किताब जूं अंग्रेज़ीअ में सिलसिलेवार क़िस्तूं सिंध कोरियर जे चीफ एडिटर मानवारे नसीर एजाज़ पब्लिश कयूं आहिनि। सिंध जी यादगिरियुनि वारे किताब जी पहिरीं क़िस्त अव्हां जी ख़िज़मत में पेशे ख़िज़मत आहे। ही किताब मां पंहिंजे माउ पीउ खे डेडिकेट कयो आहे। कीअं विसारियां ॿेड़ीचंद। अमर ॻाल्हि कंदी आहे त जॾहिं 21 ॾींहंनि जी हुयसि त घर जो मुलाज़िम घुमाइण जे बहाने अगवा करण जो मंसूबो ठाहे स्टेशन तरफ़ खणी भॻो, पर हुन जो मंसूबो कामयाबु न वियो, या ईअं चवां क़िस्मत में जो साथ ॾिनो ऐं मुंहिंजे अमर अबे खे ज़िंदगी भर जे विछोड़े जे ज़हरीले ॾंग खां रिहा कयो। जॾहिं नौजवान मुलाज़िम जी रेलगाॾी छुटी वई त हुन ॾांद गाॾी जे हेठां पनाह वरिती ऐं बुह सां पाण खे लिकाइण जी नाकाम कोशिशि कई। तंहिं विच में अमर जी हाय घोड़ा ऐं अखियुनि जी गंगा जमुना जी धारा वांगुरु बहंदड़ लुड़कनि ऐं ॾाॾी साईं जे कामदारनि खे ज़ोरदार हाकुलुनि सॼे ॻोठ में वाइवेला मचाए ॾिनी। अड़े पकड़ियो ॾे पकड़ियो, वारो करियो, पकड़ियो कहर थी वियो। ओड़ो पाड़ो त कठो थियो, तंहिंसां गॾु सॼो ॻोठु तलाश में निकिरी पियो। अबे जो बि सियासी ऐं समाजी ख़िदमतकार जे हैसियत में सुठो असरु रसूख़ हो। जितां लंघंदा हुआ सलाम जी जेका आहे सलाम ऐं राम राम जी राम राम सां मोट ॾींदे ॾींदे मिंटनि जो वक़्तु ॼण त सेकंडनि में गुज़री वेंदो हुन। उन ॾियारी उन्हनि जो मुख़्तसिर फ़ासिलो बि वधी पियो ऐं अदब ऐं तहज़ीब खे तिलांजलि ॾेई दुआ सलाम जी मोट ॾियण बिना तलाश में उहे बि निकिरी पिया। नेठि घर जे मुंशीअ खे कामयाबी पलह पई, जंहिं बुह जे भिथीअ मां ॾांद गाॾीअ हेठां मुलाज़िम खे वेठल ॾिठो, झेले करे हुनखे ॿाहिरि कढियईं ऐं मुंहिंजो राड़ो लॻो पियो हो। उन वक़्तु मासूम ॿार जे रोअण न भले कड़ा रांभाट निकिरी रहिया हुआ। मुलाज़िम जी बाबे ख़ूब मरमत ऐं मोचड़े मोचाणी कई। ॾाॾे साईं जे गारियुनि जो फ़ैको लॻो पियो हो। मथां ॻोठ वारनि जी थफा थूफी ऐं थुक लानत कुटींदा कुटींदा स्टेशन तां गिलींदा सिधो ओताक ते वठी आयसि। अमर बि ग़ैर मर्दनि ऐं अणॼातल हिंदू मोमिननि जो ख़्यालु करण बिना पर्दे जे ऐं हिजाब खे तिलांजी ॾेई पीउ ऐं गोड़ में मींहं वाचूड़े वांगुरु धुकींदी अची मुलाज़िम छोरे खे ॼुंढनि खां वरिताई। उन वक़्तु औरत जो देवी ऐं गूंगी गांइ वारो रूप न, बल्कि थुनारी गांइ वारो स्वरूप हो। उन स्वरूप घणी देरि जटा न कयो, छो जो रत विलोड़ो ॾिनो ऐं थञ जी छिक ममता जे इन हमले करण वारे हथ खे कमज़ोर बणाए छॾियो। मुलाज़िम हथ ॿधी माफ़ी तलब करणु लॻो ऐं रोई चवणु लॻो, ईमान सां मूंखे अगवा करण जो को इरादो न हो। ख़ुदा गवाह आहे, मां पंहिंजे ॻोठु वञणु पिए चाहियो। मुलाज़िम जे आजी निज़ारियुनि ऐं पेरनि ते किरी लीलाइण ते अमर ऐं अबे खे रहम अची वियो ऐं खेसि अखियुनि खां टरी वञण जी हिदायत कयऊं। अमन बि मेण बत्ती वांगुरु पिघिरिजी वई। रहम खाई गुनाह उनजो माफ़ करे छॾियईं, पर ॾाॾी साईं जे गारियुनि जो फ़ैको पिए पियो। ॾमिरजी चयईं, कूड़ो कुरुम साख़्त अथव, बिल्कुलु न छॾिजोसि। अची लकुड़नि जो वसकारो न मथां कयईं।
अभी ऐं अमड़ ॾाढी साईं खे माफ़ करण जो अर्ज़ु कयो। ॿुढियूं औरतूं पिट पारातनि सां गॾु छोरे खे भूंडा ॾेई रहियूं हुयूं। नंढियूं नेठियूं बाइल जे पोतीअ मां अधु मुंहुं उघाड़ो करे कावड़ ऐं नक चप मोड़े रहियूं हुयूं। नेठि मुलाज़िमनि खे चइनि चङनि फिट लानत करे जेको आहे घरां तड़े कढियो। इहो हादिसो अमड़ केतिरा भेरा बयानु कयो आहे। ज़हन में इन वाक़िए मुतलिक़ अलॻि अलॻि वीचार उभरंदा आहिनि ऐं अखियुनि आॾो मुख़्तलिफ़ मंज़रनि जो सिलसिलो जारी थी वेंदो आहे। कॾहिं सोचींदी आहियां त किथे फ़क़ीरनि जे टोले में पिनण लाइ या ओॾनि जे कुटुंब में ओॾिकियूं भितियूं खणण लाइ तगारी ढोड़ नसीब थिए हा। कॾहिं कॾहिं इहो सोचींदी आहियां त बिरोइन खे विकिणण ते खाना बदोश थी उन्हनि सां अलॻि अलॻि ॻोठनि में लाॾुनि सां ज़िंदगी बसर करियां हा। कॾहिं कॾहिं इहो बि तसवर कंदी आहियां त कंहिं बे औलाद मालदार जे घर सिकी लधी गोद वरितल न्याणी थी वधी विझां हा। या इहो बि थी सघे पियो त ग़रीब घर में रध पचा बासण बर्तन साफ़ करणु नसीब थियनि हा। इहे सभु तसवर एतिरा ज़हन ते असरु कंदड़ ऐं ॾुखु रसाईंदड़ न लॻंदा आहिनि। जॾहिं मन में इहो वीचारु ईंदो आहे त कंहिं रक़्स गाह जी रौनक बि बणिजी सघां हा। पाण खे ख़ूबसूरत लिबास ऐं ज़ेवरनि सां जड़ियल जिस्म जो तसवर करे ॾकी उथंदी आहियां। दिलि जी धड़कन तेज़ थी वेंदी आहे। अखियूं ख़ौफ़ज़दा थी वेंदियूं आहिनि। सॼे बदन में सियाणी पइजी वेंदी आहे। निरण ते पघर जूं बूंदियूं मोतियुनि जियां चिमकण उथंदियूं आहिनि। थधो साह खणी मालिक जा शुक्राना मञींदी आहियां त अॼु जिते आहियां, जंहिं हाल में आहियां, ख़ुशि आहियां ऐं ख़ुशि नसीब आहियां। अमड़ खिली चवंदी आहे त 21 ॾींहंनि जी हली वञी हा त एॾो मोह बि न पवे हा। ख़बर नाहे किथे हुजी हा। शायदि माउ पीउ रोई धोई वक़्त जे इन घाव खे नसीब जो भाणो सम्झी रोज़मर्रा जे कमनि में मसरूफ़ थी वञनि हा। पर मां किथे हुजां हा, कहिड़े हाल में हुजां हा, इहो तसवर करे ख़ौफ़ज़दा थी वेंदी आहियां। इन सां गॾोगॾु पाण खे ख़ुशि नसीब भाईंदी आहियां। धणीअ जा लख लख शुक्राना मञी अक़ीदे सां मन में सिर झुकाईंदी आहियां। क़िस्मत ते नाज़ ऐं फ़ख़ुरु करे मालिक जा अहसान ऐं थोरा मञी अक़ीदे जो जज़्बो सरशार थी वेंदो आहे। निबड़त ऐं न्याज़ सां दिलि बार बार सलाम कंदी आहे। शायदि नंढपण जे इन हादसे ज़हनी सोच ऐं दिलि जे इन्हनि जज़्बात जो असर ई आहे जो औरत जी हिफ़ाज़त ऐं इज़त जो फ़िक्रु दिलो दिमाग़ ते छायल आहे। इन करे औरत ख़िलाफ़ु गुथनि लफ़्ज़नि ॿुधण ते नफ़रत आहे। पाक दामनी ते फ़ख़ुरु ऐं नाज़, उन्हनि जी महफ़ूज़ियत ऐं इज़त जो फ़िक्रु हमेशह सताईंदो रहंदो आहे। इन्हनि वीचारनि एतिरी त दिलि ते छाप छॾी आहे जो इन्हनि खे को मिटाइण जी कंहिं बि तरीक़े सां कोशिशि कंदो त बि कामयाबी पल न पवंदसि ऐं नाउमीदी जो मुंहुं ॾिसणो पवंदो। उनखे सिकंदरे आज़म वांगुरु वक़्त ऐं मुक़दर अॻियां ज़बरदस्त शिकायत जो मुक़ाबिलो करणो पवंदो। समुंड जे तूफ़ानी छोलियुनि जे थफेड़ूं खाई बेहोशी जे आलम में किनारे ते उनखे मोटणो पवंदो, या वाचूड़े जे ज़द में आयल हिकु कमज़ोर पन वांगुरु उत्तर खां ॾखण ऐं ॾखण खां ओलह, ओलह खां ओभर धिका खाइणा पवंदा। कीअं विसारियां ॿेड़ी चंद। अमर सां पंहिंजे नंढपण जे ज़िंदगी जे हादसे जो ज़िक्र करे रही हुअसि। मां ईअं चवंदसि त मूं उन हादसे खां पोइ नओं जनमु वरितो आहे। लिकल जज़्बा, हिमत, ख़ुदि एतमादी, पंहिंजो पाण खे संभालण जी क़ुवत ऐं जुरियत वारी शख़्सियत उभारण जी कोशिशि कंदा आहिनि।
शायदि इन ई करे डपु बिना न जे बराबरि थींदो आहे। ऐं हींअर मां वीना श्रृंगी अव्हां खां ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त वठी रही आहियां। मोकिलाणी नाही, साथ सलामत।